अस्सलाम वालेकुम। सायरा जी नाविल नगर में अवां खे भली कार। अॼु असां खणी आया आहियूं हिकु नओं सस्पेंस सां भरियल नाविल ब्लैक बोर्ड जा पोशीदा रंग। अचो त ॿुधो उनजी पहिरीं एपिसोड। गाॾी जो दरवाज़ो बंदि थियण जो आवाज़ सॼी गली में गूंजी वियो। आयशा पंहिंजी चादर खे मथे ते दुरुस्त कंदे नए स्कूल जे वॾे ज़ंग आलूद टुटल लोही गेट ॾे ॾिठो। हिन जे हथनि में मौजूदु फाइल में संदसि जॉइनिंग आर्डर हो, पर उन काग़ज़ खां वधीक वज़नी हिन जी दिलि हुई, जेका मुसलसल तेज़ तेज़ धड़की रही हुई। पुराणो स्कूल जिते हिन ज़िंदगी जा बहितरीन साल गुज़ारिया हुआ, जिते हर ॿार हिन जो नालो ॿुधी मुरकंदो हो ऐं जिते जो स्टाफ हिकु ख़ानदान वांगुरु हो, उहो सभु हाणे माज़ी बणिजी चुको हो। हिते जो माहौल सफ़ा मुख़्तलिफ़ हो। दीवारनि ते सालनि खां ॼमियल नीरो रंग हाणे मेरो थी कारसरो थी वियो हो। हवा में हिकु अजीब ख़ामोशी ऐं दबिल दबिल घुट जो अहसासु हो। नई टीचर आई आहे शायदि। विरांडे मां गुज़रंदे आयशा खे पंहिंजे पुठियां सुरॿाड़ ॿुधण में आया। हिन कंध वराए ॾिठो, पर उते वेठल ॿिनि टीचरनि तकड़ि में पंहिंजा मुंहुं ॿिए तरफ़ करे छॾिया। उहो पहिरियों तीरो जेको आयशा जी ख़ुदि एतमादी ते लॻो, हिकु ओपरो अहसासु, हिकु अणॼातल ख़ौफ़ हिन जे अंदर में घर करण लॻो हो। स्टाफ रूम जो दरवाज़ो खुलियलु हो। आयशा अंदरि क़दम रखियो। कमरे जे अंदर जी फ़िज़ा में चांहि जी ख़ुशबू सां गॾु हिकु अणॾिठी जंग जी बू बि हुई। उते मौजूदु माण्हू टिनि वाज़ह ग्रुपनि में विरहायल नज़र आया। कमरे जी हिकु कुंड में वेठल सीनियर टीचर ज़ुबैदा आपा पंहिंजे ऐनक जे मथां ॾिसंदे आयशा खे सुञाणप जी हिकु नरम मुर्क ॾिनी। अचो धीउ अचो, तूं आयशा आहीं न? असांखे तुंहिंजी जॉइनिंग जो इंतज़ारु हो। उन जुमिले आयशा जी दिलि तां हिकु वॾो भार लाहे छॾियो। ॿिए ग्रुप में ॿिनि टीचरनि कंधु खणी आयशा खे ॾिठो, पर उन्हनि जे चहिरे ते न की नफ़रत हुई, न की मोहबत। उहे पंहिंजे कम में मसरूफ़ रहियूं, ॼणु आयशा जे अचण सां संदनि ज़िंदगी में को फ़र्क़ु ई न पियो हो। पर सभ खां वधीक ख़तरनाक कुंड उहा हुई जिते स्कूल जी सभ खां बाअसर टीचर नासिरा पंहिंजे ॿिनि साथियुनि सां वेठी हुई। नासिरा जे चहिरे ते हिकु गहरी सर्दमहरी हुई। हिन आयशा खे पेरनि खां वठी मथे ताईं ईअं ई ॾिठो, ॼणु को शिकारी पंहिंजे शिकार जो मुआइनो कंदो हुजे। आयशा जो नौजवान हुजणु, हिन जो एमफिल हुजणु, हिन जो प्रोफेशनल रिकॉर्ड नासिरा लाइ हिकु सिधो संहों चैलेंज हो। नासिरा चांहि जो टुक भरींदे पंहिंजे साथी खे चयो, पर आवाज़ एतिरो वॾो हो जो आयशा साफ़ ॿुधी सघे। अॼुकल्ह सिफ़ारिश ते नवां नवां माण्हू अची वञनि था, पर स्कूल हलाइणु रुॻो काग़ज़ी कमु न आहे हूंदो। ॾिसूं था त हीउ शहरी में केतिरा ॾींहं थी हिते टिके। आयशा जे पेरनि हेठां ॼणु ज़मीन निकिरी वई। नए माहौल जी नर्वसनेस हाणे हिकु अणॼातल ख़ौफ़ में तब्दील थी वई हुई। हिन महसूसु कयो त हीउ स्कूल को इल्म जो गे वारो न, पर हिकु शतरंज जी बिसात आहे, जिते हर माण्हू पंहिंजो चालू हली रहियो आहे। शाम जो जॾहिं आयशा घर मोटी त हिन पंहिंजे पुराणे स्कूल जी डायरी खोली। उन जे सिफ़नि मां सुकल गुलाब जूं पतियूं ऐं ॿारनि जा लिखियल तव्हांजी महिरबानी मिस वारा कार्ड निकिरी आया। हिन जूं अखियूं भरिजी आयूं। मां हिते छो आयसि? मां हिननि माण्हुनि जे विच में कीअं एडजस्ट कंदी? हिन पंहिंजो पाण खां सुवालु पुछियो। ॿिए ॾींहुं आयशा खे साइंस लैब जी चाबी ॾिनी वई। लैब जो दरवाज़ो सालनि खां बंदि हो। जॾहिं आयशा तालो खोले अंदरि वई त मिटी सां अटियल हिकु रजिस्टर हिन जे हथ में आयो। उन रजिस्टर जे आख़िरी सिफ़े ते तकड़ि में लिखियलु हिकु जुमिलो हो, हिन स्कूल में जेको बि सच ॿुधाइण जी कोशिशि कंदो, उनखे ख़ामोश कयो वेंदो। नासिरा खां होशियारु रहिजो। उहो जुमिलो कीअं लिखियो हो? उन खां अॻु वारी टीचर सां छा थियो हो? ऐं नासिरा जो हिन स्कूल ते कहिड़ो गहरो राॼ हो? आयशा खे हाणे रुॻो पढ़ाइणो न हो, पर पंहिंजे वजूद खे बचाइण सां गॾु हिन स्कूल जे दीवारनि पुठियां लिकल हिकु वॾे राज़ तां पर्दो बि खणणो हो। दोस्तो, नासिरा जो राज़ छा आहे? उहो ॼाणण लाइ विज़िट कंदा रहो असांजो चैनल। जेकॾहिं अव्हांखे नाविल पसंदि आयो हुजे, वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। बाए।